असांखां पुछो वियो आहे त हिन मुस्ततील ब्लॉक जी लेटरल सरफेस एरिया छा आहे ऐं टोटल सरफेस एरिया छा आहे। त मां तव्हांखे चवंदुमि तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं हिनखे पाण करण जी कोशिशि कयो। अचो हाणे गॾिजी था कयूं त लेटरल सरफेस एरिया छा हूंदो आहे। लेटरल सरफेस एरिया जो मतिलबु हूंदो आहे पासनि जी एरिया, यानी त असां हेठियों जेको पासो आहे ऐं जेको मथियों पासो आहे उनखे छॾे करे असां सिर्फ़ु जेके चारई कुंडूं आहिनि, जेके चारई साइडूं आहिनि, उन जी एरिया कढूं। ऐं टोटल सरफेस एरिया मतिलबु सॼे जे सॼे मुकमल जी असां एरिया कढूं, जंहिंमें पासा बि हुजनि ऐं कुंडूं बि हुजनि, त उनखे असां टोटल सरफेस एरिया चवंदा आहियूं। आमतौर ते लेटरल एरिया कढण लाइ असां पासनि जी लेंथ ऐं विड्थ खे मल्टीप्लाई कंदा आहियूं। जीअं हिते 950 थी वेंदो, असां वटि 45, ऐं साॻे तरीक़े सां हेॾां बि असां वटि जेको ॿियो पासो आहे उहो बि 950 45 थींदो, ऐं जेको असांजो पोयों पासो आहे 850 40 थींदो, ऐं साॻे तरीक़े सां जेको अॻियों पासो आहे 850 40 थींदो। पर हिन में असां इहो तरीक़ो न कंदासीं, ऐं असां हिकिड़ो ॿियो तरीक़ो कंदासीं जंहिंमें असां इनखे खोले करे रखंदासीं ऐं उनखां पोइ मालूम कंदासीं। त असां हिन बक्से खे हिन ॻाढ़ी लीक वठूं कटियूं था ऐं हिनखे खोले करे रखूं था, त इहो असां वटि कीअं लॻंदो। ॾिसो त असां हिकिड़ो सिधो लकीर था ठाहियूं ऐं उन सिधे लकीर में असां जेका ॻाढ़ी लीक आहे इतां हिन बक्से खे खोलियो आहे, त असां वटि हिकिड़ी सिधी लीक थी वेंदी ऐं उन में अंदरि असां वटि 4 खाना ठही वेंदा। त असां पहिरियां 4 खाना था ठाहियूं, त हिकु ठही वेंदो असां वटि खानो, हे 2 खाना ठही वेंदा, हे 3 खाना, ऐं हे असां वटि 4 खाना ठही वेंदा। हाणे जे ॻाढ़ी लीक वठूं असां कटियो आहे त इतां जेको खानो ठहियो आहे इन जी जेका लेंथ आहे उहा आहे 9 सेंटीमीटर। अच्छा, उनखां पोइ असां वटि जेको उन सां गॾु वारो खानो आहे उनजी जेका लेंथ आहे उहा आहे, जेका मथीं लेंथ आहे उहा आहे 8 सेंटीमीटर। त मतिलबु इहो जेको 9 सेंटीमीटर सां गॾु वारो खानो आहे इन जी लेंथ आहे 8 सेंटीमीटर। ऐं उनखां पोइ वरी साॻियो 9 सेंटीमीटर वारो खानो आहे, छाकाणि उहो हिन जे अपोज़िट ते आहे, त इन जी बि लेंथ आहे 9 सेंटीमीटर। ऐं साॻे तरीक़े सां वरी ओड़े पासे ॾांहुं जेको आख़िरी आहे उन जी आहे 8 सेंटीमीटर। इनखे ॻाढ़ी लीक सां लिखूं था त इहो आहे 8 सेंटीमीटर। हाणे असां जंहिं नारंगी लाइन वठो कटियो आहे हिनखे, त इहे जेके ॿई कुंड आहिनि इहे ई साॻी नारंगी लीक वारा आहिनि, ऐं अगरि असां हिनखे न कटियूं आहे त इहे हितां धार न थियनि हा। हाणे असांखे अगरि हिनजी टोटल सरफेस एरिया या लेटरल एरिया कढणी आहे, छाकाणि त हाणे सिर्फ़ु असां साइडूं खयूं आहिनि, त सिर्फ़ु साइडनि जी अगरि असां मथाछिरी एरिया या उनजी सतही एरिया कढूं त असांखे हिन जो पेरीमीटर कढणो पवंदो। ऐं पेरीमीटर बराबरि हूंदो आहे जॾहिं असां सभिनि जेके बि लेंथ असांखे मिलियल हूंदियूं आहिनि उन्हनि जे जोड़ जे बराबरि हूंदो आहे। त पेरीमीटर में असां वटि 8 जोड़ 9 जोड़ 8 वरी जोड़ 9 थी वेंदो, त 8 ऐं 9 थींदो असां वटि 17, ऐं 17 ऐं 17 असां वटि थी वेंदा 34। त मतिलबु असां वटि जेका पेरीमीटर निकिरंदी इन जी जेका असां वटि चारई कुंडूं आहिनि उहा बराबरि थींदी 34 सेंटीमीटर जे। ऐं उन पेरीमीटर खे असां वरी इन जी जेका ऊचाई आहे जेका बराबरि आहे 5 सेंटीमीटर जे, उन सां ज़रब कंदासीं, त पोइ असांखे लेटरल सरफेस एरिया मिली वेंदी। त मतिलबु असां वटि हिकिड़ो फार्मूलो ठही वियो आहे त जेका लेटरल सरफेस एरिया आहे उहा बराबरि आहे पेरीमीटर मल्टीप्लाइड बाय हाइट जे। हाणे जेको पेरीमीटर आहे इहा मतिलबु हिकिड़ो वॾो बक्सो आहे सम्झो, ऐं उनजी लेंथ आहे ऐं हाइट उनजी 5 सेंटीमीटर आहे, त इहो असां वटि लेटरल सरफेस एरिया निकिरी ईंदी। त हाणे असां पेरीमीटर जी जेका जॻह आहे उते असां जेका वैल्यू आहे पेरीमीटर जी 34 पुट था कयूं, त असां वटि वरी हाइट जी जॻह ते जेका 5 आहे असां उहे पुट था कयूं, त असां वटि जेको फार्मूलो आहे लेटरल एरिया जो उहो ठही वेंदो। हाणे अचो त हिनखे हल करे लेटरल एरिया जी वैल्यू था कढूं, त लेटरल एरिया जेका हुई असां वटि बराबरि हुई पेरीमीटर इंटू हाइट जे, ऐं पेरीमीटर बराबरि आहे 34 जे, ऐं उनखां पोइ जेका असां वटि हाइट आहे जेका ऊचाई आहे उहा बराबरि आहे 5 जे। त असां अगरि 34 खे 5 सां ज़रब कयूं त असां वटि जवाबु ईंदो 5 × 150 ऐं 5 × 4 20, मतिलबु 170 सेंटीमीटर स्क्वायर। हाणे छाकाणि त लेटरल एरिया हिकिड़ी एरिया आहे त एरिया जो यूनिट सेंटीमीटर स्क्वायर में थींदो। हाणे टोटल सरफेस एरिया कढण लाइ असांखे जेको हेठियों पासो आहे ऐं जेको मथियों पासो आहे इन ॿिन्हिनि जी बि एरिया कढणी पवंदी। त हिते असां वटि जेको आहे 9 × 8 आहे, छाकाणि त हे 2 पासा आहिनि ऐं 9 × 8 थींदो आहे 72 सेंटीमीटर स्क्वायर। ऐं उनखां पोइ मथियों जेको पोर्शन आहे उहो बि साॻियो इन ई जहिड़ो आहे ऐं उनजी बि 72 आहे, मतिलबु 72 ऐं 72 144 सेंटीमीटर स्क्वायर असां वटि हेठि ऐं मथे पासे जी एरिया आहे। ऐं उनखां पोइ असां लेटरल एरिया कढी हुईसीं, मतिलबु असां कुंडनि जी एरिया कढी हुईसीं, उहा बराबरि हुई 170 सेंटीमीटर स्क्वायर जे। त असां इन ॿिन्हिनि खे अगरि जोड़ कयूं त 144 ऐं 170 खे जोड़ था कयूं त 4 ऐं ॿुड़ी 4 थी वेंदा, 4 ऐं 7 11 थी वेंदा, ऐं हिकु मथे हलियो वेंदो, ऐं हिकु हिकु ऐं हिकु 3, त मतिलबु 314 सेंटीमीटर स्क्वायर असांखे टोटल सरफेस एरिया यानी मुकमल सतही एरिया जेका आहे इन बॉक्स जी, इन क्यूब जी मिली वेंदी। हिन वीडियो जो मक़सदु इहो हुयो त तव्हांखे सम्झायूं त अगरि असां सिर्फ़ु फार्मूला यादि न कयूं ऐं सभिनी कुंडनि जी एरिया अलॻि अलॻि कढी सां जोड़ कयूं त असांखे पोइ बि टोटल सरफेस एरिया मिली वेंदी।